सिंधी ॿोली दुनिया जे तमामु थोरियुनि क़दीम ॿोलियुनि मां हिकु ॿोली आहे। सिंधी ॿोलीअ जे लिखत जा ओञाणप असांखे क़दीम दौर खां मिलनि था ऐं मुख़्तलिफ़ दौरनि में मुख़्तलिफ़ ओञाण मुख़्तलिफ़ रस्मुल ख़त मिलनि था। उन हवाले सां जेके दौर रहिया आहिनि उहो क़दीम दौर हुजे या अरब दौर हुजे, सुमरनि जो दौर हुजे, समरनि जो दौर हुजे, अरगून तरखान मुग़ल दौर हुजे, कल्होड़नि जो दौर हुजे, मीरनि जो दौर हुजे, उन्हनि सभिनी दौरनि में सिंधी ॿोली लिखजंदी रही, उहा तरक़ी कंदी रही ऐं उन्हनि में असांजा मुख़्तलिफ़ सिंध जा आलम सिंधी ॿोलीअ बाबति उन मुतलिक़ कम बि कंदा रहिया, उनजे लिखत मुतलिक़ बि कमु कंदा रहिया। उहो बि विसारण जोॻो कॾहिं बि न विसारण जोॻो आहे। पर अॼु ख़ासि करे आउं अंग्रेज़ दौर जो ज़िक्र कंदुसि। अंग्रेज़ दौर अंग्रेज़नि जे हुकूमती दौर जे बि उन्हीअ अमलदार, उन्हीअ आलम, उन्हीअ सिंधी ॿोलीअ जे घणगहरे जो ज़िक्र कंदुसि जंहिं इन अंग्रेज़ दौर में सभिनी आलमनि खां अॻु में सिंधी ॿोलीअ ते कमु करणु शुरू कयो। उहो आहे क़ैप्टन जॉर्ज स्टेक। क़ैप्टन जॉर्ज स्टेक जो अॼु वफ़ात जो ॾींहुं आहे। हुन 9 ॾिसंबर 1853 ते वफ़ात कई। हू जीअं ई हिते सिंध में आयो त पहिरियां ई न फ़क़ति हुन सिंधी ॿोली सिखी पर सिंधी ॿोलीअ में महारत हासिलु कई, पर सिंधी ॿोलीअ जो मुख़्तलिफ़ जेके लिखतूं जेके लिपियूं हुयूं उहे उनजो मुतालो कयो, उहे उन में महारत हासिलु कई ऐं हूअ देवनागरी या ख़ुदावादी या अरबी रस्मुल ख़त जेका लिखत आहे उन खे न फ़क़ति सिखियो पर उन ते उन में महारत बि हासिलु कई। एतिरे क़दुरु एॾी महारत हासिलु कई जो हू हुन में सिंधी ॿोलीअ जो ग्रामर ठाहिणु लॻो ऐं हुन उहा ग्रामर जेका आहे सा न फ़क़ति ठाहिण में कामयाबु थी वियो पर हुन उहा सिंधी ॿोलीअ जी ग्रामर उहा छपाई पधरी कई। उहा 1849 में छपजी पधरी थी। उन खां अॻु में बि उन सिंधी ॿोलीअ जा स्कूल खोलण जी कोशिशि कई। 1845 में उहा उन कोशिशि कई। उहा सचपच त बुनियादी ऐं शुरूआती कोशिशि आहे हिन क़िस्म जे स्कूलनि जा जेके अंग्रेज़ दौर में हुआ। उन सिंधी ॿोलीअ जे ग्रामर खां पोइ उन सिंधी डिक्शनरी तयारु करणु शुरू कई। सिंधी ॿोलीअ जो जेके लफ़्ज़ उनजो ज़ख़ीरो उनखे गॾु करणु, उनजो मानाऊं गॾु करणु, हुन उन ते तमामु घणो कमु कयो। हू आख़िरी दौर ताईं उन ते कमु कंदो रहियो। उहे जेके सिंधी ॿोलीअ जी ग्रामर आहे उहो त अहम किताबु आहे पर सिंधी ॿोलीअ जूं इहे जेका डिक्शनरी आहे उहा बि सचपच त न फ़क़ति हिकिड़ो अहम कमु आहे पर ॿोलीअ जो ज़ख़ीरो उनखे गॾु करणु, उनजो मानाऊं ॾियणु, इहो हिकिड़ो अहम कमु हो उन दौर में। अंग्रेज़नि जे दौर में ॼण त हीअ शुरूआती कमु हो। उन खां पोइ वरी बि ॿियनि आलमनि अंग्रेज़ अमलदारनि बि कमु शुरू कयो, आलमनि बि कमु शुरू कयो, सिंध जे आलमनि बि उन सां गॾिजी कमु करणु शुरू कयो जंहिंमें पोइ उहे कमेटियूं ठहियूं जिन 1853 में सिंधी ॿोलीअ लाइ हिकु लिखत अरबी उहा लिखत उहा मुक़ररु कई जेका असां हाणे जंहिंमें लिखूं पढ़ूं था। पर उन कैप्टन जॉर्ज स्टेक उन खां अॻु में इहा शुरूआत कई। उहा हेसि ताईं जो आउं ज़िक्र करे आयुसि त हुन स्कूल खोलण जी बि 1845 में कोशिशि कई पर हुन सिंधी ॿोलीअ जो ग्रामर, सिंधी ॿोलीअ जूं डिक्शनरियूं जेके उन खां अॻु में न फ़क़ति तयारु कयूं पर सिंधी ॿोलीअ जी ग्रामर जहिड़ो अहम किताबु छपाए उहो पधिरो बि कयो। ऐं हिकिड़ी अहम ॻाल्हि हिते आउं ॿुधायां त शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे हवाले सां बि हुन सभिनी खां आॻाटो कमु करणु शुरू कयो। हुन शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जो रिसालो गॾु करे उनखे तरतीब ॾियणु शुरू कयो। 1850 में हुन इहो कमु कयो पर छाकाणि त उहो मुकमल न थी सघियो, उहो उते ई रहिजी वियो। हिन वटि डिक्शनरी ऐं ॿिया सिंधी ॿोलीअ बाबति घणा कम हुआ जंहिंजे करे उहो उते रहिजी वियो। संदसि कमु अञा ताईं बि असांजे रिकॉर्ड ते मौजूदु आहे। हीअ सिंधी ॿोलीअ जो एॾो त आलम ऐं माहिर हो जेको उन दौर में जेके अंग्रेज़ अमलदार सिंधी ॿोलीअ जो इम्तिहान ॾींदा हुआ उहो बि हिन मुख़्तलिफ़ माण्हुनि खां वरितो। एसि ताईं जेको माण्हू
असां तमामु वॾा जेके से मुख़्तलिफ़ जेके से नाला ॿुधूं था उन्हनि में ख़ासि करे रिचर्ड बर्टन जहिड़े माण्हूअ खां शख़्स खां आलम खां बि जेको सिंधी ॿोलीअ जो इम्तिहान वरितो उहो क़ैप्टन जॉर्ज स्टेक वरितो। हीअ क़ैप्टन जॉर्ज स्टेक सिंधी ॿोलीअ जो मोहसन जंहिं सभिनी खां आॻाटे अंग्रेज़ दौर में सभिनि खां आॻाटे ज़माने में न फ़क़ति कमु शुरू कयो पर असां लाइ एतिरो ज़ख़ीरो छॾे वियो जेको अॼु बि असां उनखे यादि करियूं था ऐं न फ़क़ति यादि करियूं था पर सचपच त न उहो यादि कंदे हुनखे भेटा पेश करियूं था। हुन जेको सिंधी ॿोलीअ जो ग्रामर या जेके डिक्शनरियूं शाया कयूं उन दौर में जेके शाया थियूं ख़ुशी जी ॻाल्हि आहे त सिंधी ॿोलीअ जे बााख्तियार इदारे उहे किताब कुझु साल अॻु में छपाए पधिरा कया। हीअ सिंधी ॿोलीअ जो उहो ग्रामर आहे जेको ॿीहर उनखे सिंधी ॿोलीअ जे बााख्तियार इदारे तरफ़ां छपाए पधिरो कयो वियो। हीअ उहा अंग्रेज़ी सिंधी डिक्शनरी आहे जेका कुझु साल अॻु में सिंधी ॿोलीअ जे बााख्तियार इदारे छपाए पधिरी कई। ईअं ई हीअ टियों किताब सिंधी ऐं इंग्लिश डिक्शनरी आहे जेका बि सिंधी ॿोलीअ जे बााख्तियार इदारे छपाए पधिरी कई। इहा बि ख़ुशीअ जी ॻाल्हि आहे त हिकिड़ो ॿियो बि किताबु जेको जंहिंजो नालो आहे क़ैप्टन जॉर्ज स्टेक जूं इल्मी ख़िदमतूं उहो बि छपाई जे मरहलनि में आहे मुख़्तलिफ़ मरहलनि में आहे। उहो बि जल्दी छपिजी पधिरो थींदो। अॼु 9 सेप्टेंबर हुनजे वफ़ात जो ॾींहुं आहे। हुन तमामु मुख़्तसिर अरसो ज़िंदगीअ जो यानी 36 सालनि जी ॼमार में वफ़ात कई पर 36 सालनि जी ॼमार में जेतिरो हुन कमु कयो जेके असांखे किताब ॾिना उहे न फ़क़ति बेमिसाल आहिनि शानदार आहिनि पर अॼु बि असां उनखे यादि करियूं था ऐं सदाईं खेसि सुठनि लफ़्ज़नि में यादि कयो।